ख़बर मां शेयर कंदालूं। सदर आसिफ ज़रदारी पारां नजफ़ ऐं कोफ़ा में मुक़दस जाइन की ज़ियारत की वई आहे। सदर नजफ़ में हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु जे रोज़े मुबारक ते हाज़िरी भरे फ़ातिहा ख़्वानी कई आहे। सदर आसिफ ज़रदारी मस्जिद कोफ़ा में नफ़िल अदा कया ऐं हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु सां मनसूब घर जी भी ज़ियारत कई आहे। सदर नजफ़ ऐं कोफ़ा में उम्मत मुस्लिमा जे अमन, इत्तेहाद ऐं हम आहंगी लाइ दुआऊं घुरियूं आहिनि। सदर आसिफ ज़रदारी पारां नजफ़ ऐं कोफ़ा में मुक़दस जाइन की ज़ियारत की वई आहे। सदर नजफ़ में हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु जे रोज़े मुबारक ते हाज़िरी भरे फ़ातिहा ख़्वानी कई आहे। सदर आसिफ ज़रदारी मस्जिद कोफ़ा में नफ़िल अदा कया ऐं हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु सां मनसूब घर जी भी ज़ियारत कई आहे। सदर नजफ़ ऐं कोफ़ा में उम्मत मुस्लिमा जे अमन, इत्तेहाद ऐं हम आहंगी लाइ दुआऊं घुरियूं आहिनि। ख़बर मां शेयर कयूं। सदर आसिफ ज़रदारी पारां नजफ़ ऐं कोफ़ा में मुक़दस जाइन की ज़ियारत की वई आहे। सदर नजफ़ में हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु जे रोज़े मुबारक ते हाज़िरी भरे फ़ातिहा ख़्वानी कई आहे। सदर आसिफ ज़रदारी मस्जिद कोफ़ा में नफ़िल अदा कया ऐं हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु सां मनसूब घर जी भी ज़ियारत कई आहे। सदर नजफ़ ऐं कोफ़ा में उम्मत मुस्लिमा जे अमन, इत्तेहाद ऐं हम आहंगी लाइ दुआऊं घुरियूं आहिनि।